बाबा 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 पैसा दे तो मां किरायो करे वञा। अबा काॾे पियो वञे वरी किराए पियो घुरी? बाबा अॼु वरी मां नौकरी जे इंटरव्यू लाइ थो वञा। अबा तो कल भी वता पैसा वरी अॼु भी? ओ बाबा कल ॿिए हंधि इंटरव्यू, अॼु वरी ॿिए हंधि आहे। अबा जी। हे वठ अलावा आई सही। महिरबानी बाबा। बाबा तो वरी इनके वरी पैसा ॾिना न? बाबा इनके पैसा न ॾींदो कर, असां वटि खाइण लाइ कुझु कोन्हे को। अरे तोखे कहिड़ी ख़बर हे नौकरी वठी मुंहिंजो नालो रोशन कंदो। असांजे ॻोठ में अहिड़ी कंहिंखे नौकरी मिली आहे जो तूं हिन ते ख़र्च थो करी? वधीक हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ। अबा कीअं ख़ैर सां? अबा छा थियो? छो चुप हुई? ॿुधा न अबा। अबा छा थियो आहे? अदा दे ख़बर छा थियो आहे? अदा छा थियो आहे? छो चुप वेठो आहीं? ख़ैर त आहे? बाबा चवनि था रोज़ रोज़ चालान जा पैसा ॾे। मां किथां रोज़ रोज़ चालान जा पैसा ॾियां? अदा कॾहिं था चवनि 40 मार्कुनि वारो एल आहे, वरी कॾहिं था चवनि 55 मार्कुनि वारो ना आयल आहे। हिंदू मुस्लिम वारो रिंगट ते हिते अञा अलॻि आहे। ऐं इहो कोन थो चवां त सिंध जे हर नौजवाननि खे सरकारी नौकरी ॾियो। ऐं नहीं असां तव्हांखे चयो त नौकरी जे लाइ इश्तिहार हलायो, पर जेकॾहिं नौजवान खां चालान जा पैसा वठी फार्म भरायो था, हिकु चौकीदार जी नौकरी लाइ उठ जेतिरियूं शर्तूं रखो था, 3-3 4-4 सालनि जो इंतज़ार त तव्हां लाइ मामूली ॻाल्हि हूंदी, पर हिकु ग़रीब जे हिकु ॾींहुं बि कीअं थो गुज़रे इन जो त तव्हांखे अहसास ई कोन थो थी सघे। असां एहतिजाज ऐं रड़ियूं करे करे थकिजी पिया आहियूं, पर असांजा हुकुमरान जलसनि ऐं जुलूसनि में मसरूफ़ आहिनि। हिते नौजवाननि जा हक़ मारिया वञनि था, इंतज़ार जे बहाने असांखे ज़लील कयो वञे थो, नौकरियुनि जा आसरा ॾेई असांखे दरपदर कयो वञे थो। पाणी आहे कोन, बिजली अचे कोन, गैस ते असांजो हक़ न आहे। माइट जेको कमाइनि उहो पंहिंजे बच्चे जी पढ़ाई ते ख़र्च था कनि। बच्चा जॾहिं नौकरी वठण लाइ वञनि त उन्हनि खे चवनि था डिग्री छा कयूं, तजुर्बो खणी अचो। हिते निज़ाम ई उबतो आहे। हिते तालीम इल्म न बल्कि कारोबार आहे। असां वटि तालीम सिर्फ़ु हथ में डिग्री ॾींदी आहे, जॾहिं त इल्म अंदर में शऊर पैदा कंदो आहे। हिते को बि तालीमी इदारो तव्हांखे इहो कोन ॿुधाईंदो त तव्हांजा हक़ केरु पियो खाए। तव्हां ते ज़ुल्म थियनि पिया, हुकुमराननि जी करप्शन जा सबब कहिड़ा आहिनि? इदारा वसीला नीलाम थियनि पिया, धरती ते धारिया आबाद थियनि पिया। हिन निज़ाम ग़रीब खे एतिरो त मजबूर करे छॾियो आहे जो उहो कुझु करे ई नथो सघे। असां उन समाज में रहूं था जंहिंमें अमीर खे अयाशी मां वांदकाई नथी मिले ऐं ग़रीब खे पेट भरण लाइ खाधो नथो मिले। हिकु क़बर जी मिटी सुके नथी त ॿिए लाश जी तयारी असां वटि उरूज ते हूंदी आहे। हिते बुख बदहाली जो को हिसाब ई न आहे। ज़ुल्म त सवाब सम्झी कया वञनि था। इहो मां हिननि खे ॿुधाइण थो चाहियां त क़बर मां आलीशान घर न आहिनि ठहंदा ऐं कफ़न मां आलीशान लिबास न आहिनि ठहंदा। असां ग़रीबनि ते सदियुनि खां वठी इहे ज़ुल्म थींदा रहनि था, पर अलाह वॾो आहे बा, तूं घबरा न। हा बाबा तूं सही थो चईं, पर अदा तूं बि परेशान न थी, अलाह भलाई कंदो।